सिटी न्यूज़। मोरो तालुके में रिश्तनि जो भरम ख़त्म थियण लॻो। हिक साल में 150 औरतूं तलाक लाइ अदालत सॻोरे पहुतियूं। 110 औरतुनि खे क़ानूनी तलाक मिली वई। तलाक जा 40 केस हलंदड़। मोरो तालुके में रिश्तनि जो भरम जो ज़वाल अची वियो। हिक साल में तालुके मोरो जे मुख़्तलिफ़ नंढनि ऐं वॾनि शहरनि ऐं ॻोठनि मां 150 खां मथे औरतूं क़ानूनी तलाक वठण लाइ मोरो फैमिली कोर्ट में पहुतियूं। कोर्ट सॻोरी 110 औरतुनि खे क़ानूनी तलाक ॾेई छॾी ऐं पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़िंदगी गुज़ारण जी इजाज़त ॾेई छॾी। जॾहिं त तलाक लाइ पहुतल 40 केस अञा मोरो फैमिली कोर्ट में हलंदड़ आहिनि। फैमिली कोर्ट में वॾे तादाद में थींदड़ तलाक वारी ख़बर पवण ते हितां जे माण्हुनि मां छिरक निकिरी विया आहिनि ऐं संदन लिंग कांडारजी विया आहिनि। हितां जे माण्हुनि तलाक वारे मामले ते ॻणतीअ जो ॾुख जो इज़हार कयो आहे। रिपोर्ट सिंधी इल्ताफ़ सुमरो, सिटी न्यूज़ मोरो।